सेनेट चेयरमैन सादिक संजरानी ऑफिशियल सीक्रेट एक्ट में तरमीम वारो बिल कमेटी खे उमाणे छॾियो आहे। सेनेट इजलास दौरान ऑफिशियल सीक्रेट एक्ट बिल ते अपोजिशन एहतजाज घोर कयो। सेनेट चेयरमैन चयो त बिल स्टैंडिंग कमेटी ॾांहुं उमाणे वियो आहे। इजलास दौरान ॻाल्हाईंदे नाणे वारे वज़ीर इसहाक डार चयो त पाकिस्तान वटि $6000 बिलियन जा मादनी वसीला आहिनि। हुन चयो त नाणे जी मटा सटा वारनि ज़ख़ीरनि में बहितरी अचे पई। अहम ख़बर खां अव्हां खे भेरो ॿीहर आगाही ॾींदासूं। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी ऑफिशियल सीक्रेट एक्ट में तरमीम वारो बिल कमेटी खे उमाणे छॾियो आहे। सेनेट इजलास दौरान ऑफिशियल सीक्रेट एक्ट बिल ते अपोजिशन एहतजाज घोर कयो। सेनेट चेयरमैन चयो त बिल स्टैंडिंग कमेटी ॾांहुं उमाणे वियो आहे। इजलास दौरान ॻाल्हाईंदे नाणे वारे वज़ीर इसहाक डार चयो त पाकिस्तान वटि $6000 बिलियन जा मादी वसीला आहिनि। हुन चयो त नाणे जे मटासटा वारनि ज़ख़ीरनि में बहितरी अचे पई। अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी ऑफिशियल सीक्रेट एक्ट में तरमीम वारो बिल कमेटी खे उमाणे छॾियो आहे।